रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मौलाना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिक या अरहम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन।
वनहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम उलमाए किराम व मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात व बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिक आयत सगोरी मौज़ूअ जे सिलसिले में अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में चंद मारूज़ात तव्हां जे आॾो मूंखे अर्ज़ करणा आहिनि, जेके तव्हांखे गौर सां ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मनवालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयूं त अल्लाह ताला शाल तव्हां सां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी बि रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। सभ खां अव्वल तिलावत कयल आयत करीमा जी माना ॿुधाइण ज़रूरी आहे, छो त क़ुरान पाक जी जेका आयत पढ़िजे उन जी पहिरीं पहिरीं माना ॿुधाइजे त जीअं ॿुधण वारनि खे ख़बर पवे त अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम में छा इरशाद थियल आहे। इन खां अलावा अवां खे अॼोकी हिन महफ़िल जे मौज़ूअ जी बि ख़बर पवे त मां कहिड़े सिलसिले कलाम खे जारी थो रखां। इन जे लाइ अवां जे आॾो मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे, पहिरियां पहिरियां मां तव्हांखे उन जो तर्जुमो ॿुधाईंदुसि, पोइ उन जे तफ़सीर मुतालिक़ कुझु ॿियूं क़ुरान पाक जूं आयतूं हदीसूं अल्लाह पाक ऐं संदसि प्यारे हबीब जा अक़वाल ऐं फरमान अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। रब तबारक व तआला असल तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी मंज़ूर फरमाए। हाणे मां आयत करीमा जी माना ॿुधायां, इन खां अॻु में तव्हांखे अर्ज़ात मोहब्बत ज़ौक़ शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां प्यारे नबी करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां क़ुरान पाक जो तर्जुमो तव्हांखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मनवालु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नक अंतस समीउल अलीम। व इज़ यरफ़उ इन जे तफ़सीर में तमाम मोतबर बुज़ुर्गन तफ़सीर वारनि आलिमनि लिखियो आहे त इन जा हिते हिकिड़ो लफ़्ज़ मख़फ़ी आहे, उज़कुर
व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कयो उन वाक़े खे जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम काबतुल्लाह जो बुनियाद खणी रहिया हुआ। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ऐं ॿई हीअं चई रहिया हुआ, ऐं मुंहिंजा मौला हीअ ख़िदमत असां खां क़बूल फरमाए, तूं ई ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम खे इहो वाक़िओ यादि ॾियारे चवे थो, मुंहिंजा हबीब इहो ॻाल्हि किसो यादि कर। ही किसो कहाणी नाहे, न पुन्हू ऐं ससुही जी ॻाल्हि आहे, न मारूही ऐं उमिरि जो किसो आहे, को लैला ऐं चनेसर जी ॻाल्हि आहे। हे वाहिदुल क़हार वहदहू ला शरीक रब करीम जे पाक कलाम जी ॻाल्हि आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, मुस्लमान सराइण वारो जेकॾहिं अल्लाह पाक जे कलामे पाक जी हिकिड़ी आयत जो इनकार कंदो काफ़र थी वेंदो। छो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे क़ुरान मजीद जे मथां ईमान आणणु फर्ज़ आहे। जो कुझु अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे सो सभु सही आहे। रुगो एतिरी दुआ कयो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां मौलविन खे हिदायत करे का माना सवली ॿुधायूं। क़ुरान हक़ आहे, मां न तव्हां जे आॾो चवां क़ुरान शरीफ़ जो रुकू सॼो पढ़ी ऐं माना में तव्हांखे ॿुधायां बाबा हिन महल ॾींहुं टाक मंझंदा क़बूल कंदव? छो? क़ुरान जो पढ़ियो सम्झ में तव्हांखे शायदि ॻाल्हि कान थी अचे। मां बरोचकी तो कोन थो ॻाल्हायां, न को फारसी थो ॻाल्हायां, न को अरबी सिंधी में तो तव्हां जे आॾो कुझु अर्ज़ु कयां। अबा सॼो रुकू पढ़ां भला एमी पढ़ी ऐं तव्हांखे चवां त मुंहिंजो मुंहुं ओभर आहे, मस्जिद में जो वेठो आहियां, सम्झ अथव अलाए कान? सम्झो त था न नहीं? मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अल्लाह ताला तव्हांखे अकुल ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे, फ़हम ॾिनो आहे, फरासत ॾिनी आहे। हिकिड़ो माण्हू आहे तव्हांजे आॾो वेही क़ुरान शरीफ़ पढ़े थो, अवां जे आॾो क़ुरान में किसो बयानु करे थो, बाबा सॼो ॾींहुं थो क़ुरान पढ़े ऐं माना तव्हांखे अहिड़ी थो ॿुधाए जो अवां कल्ह मुस्लमान कोन थिया आहियो। मिठड़ा, अवां परसू मुस्लमान पर मुस्लमान कोन थिया आहियो। अवां जा अब्बा मुस्लमान, अवां जा ॾाॾा मुस्लमान, अवां जा पर ॾाॾा मुस्लमान, अवां सदन खां वठी करे मुस्लमान आहियो। नए सिर इस्लाम तव्हांखे विचीअ में कोन पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, असांजे सिंध में त मोहम्मद बिन कासिम जे ज़माने खां वठी करे असांजे क़ौम में इस्लाम हलंदो पियो अचे। आलिम अॻ में बि हुया, अहलुल्लाह अॻ में बि गुज़री विया। हज़रत मखदूम कादी साहब रहमतुल्लाह अलैह तव्हांजे पाड़े जो बुज़ुर्ग आहे। मां अॼु हाजी साहब खां पुछो, साईं मौलवी साहब जन खां पुछो, साईं वारा फरमाइनि था त हिकु आम तरह सां मशहूरी आहे त 2 सदीअ जो बुज़ुर्ग आहे। अॼुकल्ह ही काई सदी आहे? 15 मां 2 कढ बाक़ी घणा बचा? माना ईअं सम्झो त 1300 साल खां वठी करे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तों गौर कजो, तवज्जो कजो त पाण नईं मां मुस्लमान कोन आहियूं। हज़रत मखदूम कादी साहब खे 1300 साल थिया आहिनि। घणा 100 साल सही? उन वक़्त में आलिम, आरिफ, आबिद, मुहक़िक़, मुदक़िक़, मुफ़स्सिर, वॾा वॾा कामिल अकमल दरवेश ख़ुदा जा प्यारा माना गुज़री चुका आहिनि। ऐं अव्हां उन पुराणे दौर खां वठी करे गौर कयो,
त जेको असांजे अहले सुन्नत व जमात में ॿियनि फ़िरक़नि सां वास्तो कोन्हे, अहले सुन्नत व जमात सॾाइण वारनि में जेके तरीक़ा राय जो हा उन्हनि खे पुराणनि कंहिं बि आलिमनि ग़लति कोन चयो, नाजाइज़ कोन चयो, बिदअत कोन चयो, शिरक कोन चयो। ख़ुदा जे प्यारनि बाननि सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेको दीन वरितो सो असां ताईं पहुचायो। हाणे न जेकॾहिं को 50 साल खां वठी या वधि में वधि 100 साल खां वठी नओं मज़हब पैदा थियो आहे, नवां फ़िरका, नवां टोला, नयूं जमातूं ऐं पढ़नि बि रुगो क़ुरान ऐं क़ुरान पाक पढ़ी तव्हांखे हिक जी ॿी पिया ॿुधाइनि, मुंहिंजा अदा उन जे लाइ तव्हां पाण सोचो, असांजी ॻाल्हि ते न हलिजो। अव्हांखे ख़ुदा ताला सम्झ अकुल ॾिनो आहे। इहो क़ुरान करीम त रसूलुल्लाह ते नाज़िल थियो हो जेको अॼु ताईं मौजूदु आहे, इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं मौजूदु रहंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त क़ुरान पाक खे नाज़िल करण वारा असां आहियूं ऐं उन जी हिफ़ाज़त बि असांजे ज़िम्मे आहे। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह ताला जे कलमात में का तब्दीली अचण वारी कान्हे का। हे जहान, हे ज़मीन बदिलजी सघे थी, लेकिन अल्लाह पाक जे कलमात में, कलाम पाक में कंहिं क़िस्म जी तब्दीली नामुमकिन आहे। छा जेको क़ुरान पाक रसूलुल्लाह वटां आयो सिद्दीक़ अकबर जे दौर में, फारूक आज़म जे दौर में, उस्मान ज़िन्नूरैन जे दौर में, हज़रत अली मुर्तज़ा जे ज़माने पाक में, हसनैन करीमैन जे ज़माने में, सहाबा जो दौरा, ताबईन जो दौरा, तबअ ताबईन जो दौरा, उन खां बाद में हलंदो हलंदो वलियन गौसन कुतुबन दरवेशन खां असां ताईं पहुतो आहे। इहो साॻो क़ुरान आहे, इन में न का ज़ेर जी फ़र्क़, ज़बर जो फ़र्क़, शद जो को मद जो को फ़र्क़ कोन आयो आहे। हाणे इहे नवां मसइला किथां पैदा थिया जो मौलवी क़ुरान पढ़ी चवे थो त बाबा क़बर ते भांग जाइज़ नाहे, मैयत जे जनाज़े खां पोइ दुआ जाइज़ नाहे। जेकॾहिं तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलातो सलाम पढ़ी भांग जो ठाया जाइज़ नाहे। माण्हू मरी थो वञे, जनाज़े खां बाद में चहल कदमी करायो, बाबा जाइज़ नाहे। और मुंहिंजा प्यारा भाव अज़ीज़, औलिया अल्लाह जे मज़ारात ते माण्हू वसीलो वठी दुआ घुरनि था, बाबा इहा बि जाइज़ कान्हे का। नबी करीम जे लाइ माज़ अल्लाह क़ुरान पाक जूं आयतूं पढ़ी चयो थो वञे, असां जहिड़ो हो खाईंदो हो पीअंदो हो। माज़ अल्लाह नबी पाक जे लाइ ईअं चवनि पिया त हुज़ूर खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे का। माज़ अल्लाह नबी करीम लाइ ईअं बि चवनि था त नबी करीम खे ग़ैब जी ख़बर हुजे हा त यहूदियाणी ज़हर भरियो गोश्त खारायो, नबी पाक हो गोश्त छो खाइयो, ख़बर हुजे सा त ज़हर वारो गोश्त छो खाए आ। मां पुछां थो त को नओं क़ुरान नथो छा? तव्हां छा था सम्झो क़ुरान पुराणो आहे या नओं आहे? असां वारो दीन नबी करीम जे ज़माने खां हलंदो पियो अचे या मेड इन पाकिस्तान आहे? तव्हांखे पक कान्हे छा बा? चओ न नबी करीम जे ज़माने खां हलंदो पियो अचे न। इहो दीन, इहो मज़हब, इहो मसलक, इहो तरीक़ो अल्लाह वारनि जो, सहाबनि जो, ताबईन जो, तबो ताबईन जो नबी करीम जे ज़माने अक़दस खां हलंदो अचे। इहे मुफ़स्सिर, इहे मुहक़्क़िक़, इहे आलिम, इहो क़ुरान, इहो कहिड़ो चक्कर आहे हिन ज़रिए असांजे मुल्क जी बदकिस्मती थी आहे। हिन बर्रे सगीर में अंग्रेज़ पेर विधा, यहूदन पेर विधा, ईसाइन मुल्क ते हुकूमत कई, काफ़र असांजे मुल्क जे मथां 100 साल बादशाही कई। उन जे हुकूमत अचण खां पोइ मुस्लमान जो मुखालिफ़ थी पियो। अॻे छो न हो? अंग्रेज़ जो कानून आहे, उसूल आहे, डिवाइड एंड रूल। हू चवंदो आहे ऐं चवंदो रहियो आहे, अॼु बि इहा चाहे थो त ऐं अंग्रेज़ो ऐं ईसाईओ, मुस्लमान तव्हां खां मज़बूत आहे, मुस्लमान तव्हां खां मज़बूत आहे। जेसी ताईं हुन जे दिलि में इश्क़ मुहम्मदी आहे, जेसी ताईं हुन से क़ुरान सां मुहबत आहे, अल्लाह जे रसूल सां प्यार आहे, अवां मुस्लमान खे शिकस्त नथा ॾेई सघो। हाणे डिवाइड एंड रूल, अवां मुस्लमाननि खे वेढ़ायो, तक़सीम कयो,
मुसलमाननि में फिरकेबाज़ी पैदा कयो, मुसलमाननि जी ताक़त खे ख़त्म कयो। पोइ जॾहिं मुसलमान कमज़ोर थींदो पोइ तव्हां हुन ते हुकूमत बि कंदव, कंट्रोल बि कंदव, कब्ज़ो बि कंदव। पोइ अवां ईअं हुनखे नचाईंदव जीअं भोलड़े खे फ़क़ीर नचाईंदो आहे। ख़ुदा खानो ख़राब करे हुन अंग्रेज़ जो। असांजे हिन पाक मुल्क में जेको दरवेशनि, कामिलनि, अल्लाह जे प्यारनि, वलियनि ऐं दरवेशनि जो मुल्क हो, ख़ासि करे सिंध खे त इहो शरफ़ नसीब आहे। काथां कलंदर शहबाज़ हलियो आहे, सिंध में अची आबाद थियो आहे। हज़रत शाह सदर लकी वारा मुंहिंजा प्यारा दोस्त, इन्हनि जो बुज़ुर्ग जेको वॾो हो उहो काथां हलियो आहे, बुज़ुर्ग अची सिंध में आबाद थियो आहे। सैयद सिंध जा नाहिल, मखदूम सिंध जा नाहिल, कुरैशी सिंध जा नाहिल, बुखारी सिंध जा नाहिल, फारूकी सिंध जा नाहिल। मुंहिंजा प्यारा दोस्त तव्हां गौर कंदो, इहे सभु ॿाहिरि खां बुज़ुर्ग आया। इन जे करे जो सिंध जे माण्हुनि जी दिलि साफ़ हुई, अक़ीदत वारा, महबत वारा, ईमान वारा, अल्लाह वारनि खे प्यार सां ॾिसण वारा हुआ। हिननि अल्लाह वारनि जे लाइ दिलि विछाई, अखियूं विछायूं, ख़ुदा जे बानल पंहिंजा वतन विसारे सिंध खे पंहिंजो वतन बनाए वेही रहिया। ये नक्शबंदी बि ॿाहिरि खां आया, चिश्ती बि ॿाहिरां आया, कादरी बि ॿाहिरि खां आया, सहरवर्दी बि ॿाहिरि खां आया। सिंध जो को बि कोन्हे को, हनफी बि ॿाहिरां आया, शाफ़ई बि ॿाहिरां आया, मालिकी बि ॿाहिरां आया, हम्बली बि ॿाहिरां आया। इहे जेके बि बुज़ुर्गाने दीन हा सभु ॿाहिरि खां आया। असां सिंध जा मुस्लमान हुनखे लब्बैक चई पंहिंजे अखियुनि में जायूं ॾिनियूंसीं, दिलि में जायूं ॾिनियूंसीं। हुननि असांखे अक़ीदत, अदब, इस्लाम, मुहबत, भाईचारो ॾेखारियो। अहिड़ी त मुहबत ही जो मुसलमान जे मथां क़ुर्बान पियो थींदो हो। अॼुकल्ह मस्जिदुनि में लठ लॻी पई आहे। मौलवी हिकिड़ो मुसले ते आहे त ॿियो निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हे। हिकिड़ो सलाह सलाम पढ़े थो त ॿियो हुनखे कुफ्र जी फतवा थो ॾे। हिकिड़ो यारी थो करे त ॿियो हुनखे बिदअती थो चवे। हिकिड़ो या रसूल अल्लाह थो चवे त ॿियो हुनखे काफ़र थो चवे। हिकिड़ो मैयत जे जनाज़े खां पोइ दुआ थो घुरे त ॿियो हुनखे काफ़र थो चवे पियो। इहा कहिड़ी वबा आहे, इहा कहिड़ी बद दुआ आहे, इहा कहिड़ी नज़र लॻी आहे जेका असांजे गिची में पई आहे। दुआ करे छॾ ख़ुदा हिन वबाल खे कढे। जेसि ताईं मुसलमान मुत्तहिद नाहे, मुसलमान में इतिहाद नाहे, ॿधी नाहे, प्यार नाहे, फिरकेबाज़ी खां मुसलमान जेसि ताईं पंहिंजी जान नथो छॾाए तेसि ताईं मुसलमान तूं दुनिया जे ॿियनि हुकूमतुनि जा जूता खाईंदे, सुधरी कोन सघंदे। जेकॾहिं तोखे अल्लाह जे रस्सी खे मज़बूत रखणो आहे त अल्लाह जे क़ुरान ते अमल कर। ऐं क़ुरान पाक तोखे सभु को पढ़ी ॿुधाईंदो, पर उन जे बारे में मां तोखे वज़ाहत सां ॿुधाए थो छॾियां। नबी करीम जी ज़ात बाबरकात तां क़ुर्बान वञा। ख़ुदा जे हबीब 1400 साल अॻे असांखे ॻाल्हि ॿुधाए छॾी। मां आयत करीमा जी जेका माना पे कई उन ते गौर कजो। वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, याद कर मुंहिंजा प्यारा नबी उन वाक़े खे जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम काबतुल्लाह जो बुनियाद रखी रहिया हुआ ऐं चई रहिया हा, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। या अल्लाह तूं समीउ भी आ, अलीम भी आहे, ख़िदमत असांजी क़बूल फरमा। आउं तव्हांजे हिन ॻोठ मां हज़ारे दफ़ा आयो ऐं वियो आहियां। ही मेन रस्तो आहे। लाड़काणे वेंदो आहियां, ख़ैरपुर वेंदो आहियां, मेहड़ वेंदो आहियां, ॿियनि शहरनि जे अॻिते वेंदो आहियां। हिन तव्हांजे शहर मां कई दफ़ा गुज़र सफ़र थियो आहे, पर वाइज़ ऐं तक़रीर जे सिलसिले में मां सम्झां थो पहिरों दफ़ो आयो आहियां। अव्हांजे शहर जे मुअज़्ज़िज़ हाजी साहब सां असांजी पुराणी न्याज़मंदी आहे। हाजी साहब जन महिरबानी करे असां वटि बि आया। आउं ॿ दफ़ा हाजी साहब जे बंगले ते आयो आहियां, लेकिन वाइज़ जे सिलसिले में, कुझु अर्ज़ करण जे सिलसिले में पहिरों दफ़ो आयो आहियां। मुंहिंजा अदा अव्हां मूंखे ॿुधायो त जेकॾहिं न को तव्हांखे चवे अबा यादि थी मुफ्ती साहब आयो हो मखदूम साहब वारे जलसे ते, यादि थी न, यादि कर त हाओ उहो कंदो जेको जलसे में आयो हूंदो।
पर जेको आयो ई कोन हूंदो चवंदा बा यार आउं इन जलसे ते कोन आयुसि मूंखे यादि ई कोन्हे। या भला अॼु ॾिसो 9 ज़िलहज जी रात आहे, ईअं न था सन अंग्रेजी कहिड़ो आहे 1998 ऐं इस्लामी सन कहिड़ो आहे 1418 हले पियो। हाणे हिकिड़ो छोकिरो आहे हिकिड़ो ॿार आहे जेको 1418 में ॼाओ ई कोन्हे, उहो ॼमे थो 1420 में या 22 में या 25 में, ऐं जलसो थियो आहे 1418 में। 19, 20, 21, 22, 23 7 साल पोइ 1425 में ॼाओ। उन छोकिरे खे चवंदे बाबा मखदूम साहब वारो जलसो यादि थी जॾहिं मुफ़्ती साहब आयो। थोरो वर्दी त ॾियो अदा, ॾाढे त ॻाल्हायो। उनखे चवंदो छो ॼाओ ई कोन हो त कीअं चइबुसि त तोखे यादि आहे? अलाह खां भुल त कान थी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो यादि कर ऐं मुंहिंजा प्यारा नबी जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल काबतुल्लाह जो बुनियाद रखी रहिया हुआ। तारीख़ शाहिदा नबी करीम जी ज़ात बाबरकात हज़रत इब्राहिम खां कई 1000 साल बाद में आयो आहे। ज़ाहिरी तरह कई हज़ार साल पोइ आयो आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त रब करीम खां भुल बि कान्हे। उहो कीअं थो चवे उज़कुर याने यादि कर, जेको सभिनी तफ़सीरनि कबीर वारे लिखियो आहे, बैदावी वारे लिखियो आहे, मालिम तंज़ील वारे लिखियो आहे, खाज़न लिखियो आहे, रूहुल मानी वारे लिखियो आहे, रूहुल बयान वारे लिखियो आहे। सभु बुज़ुर्ग फरमाइनि था हिते उज़कुर जो लफ़्ज़ मख़फ़ी आहे। अल्लाह ताला फरमाए थो यादि कर मुंहिंजा प्यारा नबी जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम बुनियाद खणी रहियो आहे काबतुल्लाह जो। हाणे यादि त उनखे कराइबो आहे जेको मौजूद हूंदो आहे। अचे त 1000 साल बाद में थो। रब कीअं थो चवेसि त मुंहिंजा महबूब यादि कर। मञणो पवंदो त इब्राहिम काबतुल्लाह जो बुनियाद रखियो पे मुंहिंजो मुहम्मद अॻे ई मौजूद हुयो। या रसूल अल्लाह हक़ चार यार। ख़ुदा जे पाक कलाम में ॿियो बि हिकिड़ो वाक़ियो आहे। आम तरह सां चवंदा आहिनि त बाबा हे सुन्नी मौलवी बैत पढ़ंदा आहिनि, क़ुर न आहिनि पढ़ंदा। अल्हम्दुलिल्लाह असांजो त अक़ीदो आहे त असां त क़ुर त मञूं, हदीस त मञूं, पर अल्लाह जे पाननि जे बैतनि खे बि मञीदा। इन मौलवी जे लाइ दुआ घुरोसि जेको क़ुर बि नथो मञे। तूं सदाए त पाण खे मुवाहिद थो ऐं क़ुर पढ़ण जी दावा थो करी, मञी त क़ुर खे बि कोन थो। हिकिड़ो माण्हू आहे जेको बादशाह जे नौकर खे बि मञे थो, सो बादशाह खे बि मञींदो। ऐं रब जे बैत रबीअ खे ॾहण जे इरादे सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे तबाह करण जे लाइ नंढड़ा नंढड़ा पखी टोलनि जे सूरत में रवाना फरमाया। उन पखीअ जे क़दम जा प्यारा दोस्त झिरकीअ जेतिरो आहे। हिकिड़ी चुभ में पथरी थो खणे, ॿी हिकिड़े चंबे में खणे थो, टी ॿिए चंबे में खणे थो। 3 पथरियूं नंढड़े पखीअ सां हाथीअ जे मथां अची जो पथरी पियो फिटी करे त स्वार मां पार, उन जे संजन मां पार, हाथीअ मां पार ज़मीन में हली पई वञे। ऐं इहो वाक़ियो सभिनी तफ़सीरनि जे इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजे प्यारे नबी करीम जे विलादत बासआदत खां अॻे आहे। पर अल्लाह से फरमाए थो अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील। ओ मदीने वारा साईं तो कोन पे ॾिठो त मां रब करीम जी ज़ात बाबरकात हाथनि वारनि सां कहिड़ी जुठ कई हुई। तो कोन पे ॾिठो। अलम तर तर तरा रा यरा
मादोवान फेल जो अल्लाह ताला अलम में जो अल्फा इस्तफहामिया अल्लाह ताला फरमाए तो अलम तर कैफ फ़अल रब्बुक तो कोन पे ॾिठो त तुंहिंजे रब कीअं पेरनि सां जुठ कई जो अरसल अलैहिम तैरन अबाबील उन्हनि जे मथां रब करीम जी ज़ात बाबरकात पखियुनि जा टोला मोकिलिया हा तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जीलन सख्त पत्थरियूं हुनखे पत्थर हणी रहिया हा फजअलहुम कास्फिम माकूल अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे अमर सां पखियुनि हुनखे ईअं बणायो जे गाह जो ओलड़ो हूंदो आहे। रब से छा थो फरमाए अलम तर कोन पे ॾिठी आयो ई कोन्हे अञा दुनिया ते कदम ई कोन थो रखे ख़ुदा पे बस कोन ॾिठो थी छा ख़ुदा खे भुल थी आहे छा। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुंहिंजे नबी पाक जो नसुल ॾिस चइबो आहे न फलाणो पुट फलाणे जो फलाणो पुट फलाणे जो सरकार जो नसुल आहे मुहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ ये मुंहिंजे नबी पाक जी पीढ़ी आहे हलंदो वञ मथे हिकिड़ी पीढ़ीअ में नालो थो अचे नज़ार नबी पाक जो 10हीं 11हीं पीढ़ीअ में ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे नज़ार नून ज़े ज़ंजीर अलफ ऐं रे नज़ार इहो मुंहिंजे प्यारे नबी पाक जो ॾाॾो आहे 9हीं या 10हीं पीढ़ी आहे। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ मुंहिंजे हबीब ख़ुदि फरमायो आहे अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह ताला अलैहि दलाइल नबूवत में लिखियो आहे अल्लामा अली मुत्तकी हिंदी रहमतुल्लाह ताला अलैहि इनखे मुंहिंजा प्यारा दोस्त कंज़ुल अम्माल में लिखियो आहे अल्लामा इब्न असाकिर रहमतुल्लाह अलैहि इनखे तारीख़ दमश्क में लिखियो आहे इन खां अलावा ॿियनि केतिरनि बुज़ुर्गनि हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि इनखे लिखियो आहे त हज़रत नबी पाक जो 9हीं पीढ़ीअ में 10हीं पीढ़ीअ में ॾाॾो हज़रत नज़ार काबतुल्लाह जो तवाफ तो बीठो करे जो त काबे जी इज्जत शुरू खां हुई वो मुशरिक हा त बि इज्जत कंदा हा जे मुवहिद हा त बि इज्जत बैतुल्लाह जी कंदा हा हज़रत नज़ार हीअ जो तवाफ बीठो करे तवाफ कंदे कंदे तवाफ पूरो करे सिधो घर आयो पुट घुराई पुटनि खे चई अॼु पंहिंजे वॻ में उठ घणा आहिनि अदा जागो था पुटनि चयोसीं 200 आहिनि 300 आहिनि 400 आहिनि जेतिरा हुया चई अॼु मां तव्हांखे चवां थो 100 उठ काहे अचो बाबा छा कंदे अॼु 100 उठ कुर्बान थो कयां बाबा छा कहिड़ी ख़ुशी आहे चए ख़ुशी मूंखे आहे तव्हांखे कहिड़ी ख़बर 100 उठ कुर्बान कई मक्के में उठ रधई मुंहिंजा प्यारा दोस्तो हुन जे लाइ ताम तयारु कराई हाणे 100 उठ खाइण जे लाइ बि माण्हू खपनि मक्के जे ॿाहिरि ताइफ़ ॾे दावतूं मोकिलियईं ॿाहिरनि इलाइक़नि में दावतूं मोकिलियईं बदविन खे दावतूं मोकिलियईं हज़ारनि जे तादाद में मख़लूक गॾु थी आहे पाण कमर ॿधी बीठो आहे चेल्ह ॿधी बीठो आहे पुटनि सूधो बीठो आहे होली बीठो हलाए बाबा मानी खाओ गोश्त खाओ छा बि कयो जेतिरो खपेव ओतिरो खणो 100 उठ कुर्बान क्या थम अञा बि 200-300 बीठा खपंदा त ॿिया बि कहंदो वेंदुसि पर ढो कराईंदोसां हिक ॿिए खां पुछनि पिया अदा अॼु हे छो ख़ैरात कई अथसि अदा मूंखे त ख़बर ई कान्हे अबा तूं ॾस यार मूंखे बि ख़बर कान्हे अबा तूं ॾस जे मूंखे बि ख़बर कान्हे मानी खाइण वारा खोड़ पर ख़बर कंहिंखे कान्हे सभिनी चवनि सां नज़ार मानी त खाराए थो 100 उठ त कुठा थी पर छाजी ख़ुशी आहे चवे थो मानी खाई ड्रौ करे अचो गॾिजी त ॿुधायां और मुंहिंजा मिठड़ा भाउ हदीस पाक में ईंदो आहे मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि बयान कयो आहे जंहिंमहिल सभई माण्हू मानी खाई आहे गोश्त बची पियो आहे ताम बची पियो आहे हज़ारनि जे तादाद में माण्हू आया नज़ार जे पुटनि खे बि ख़बर कान्हे का जंहिंमहिल सभु गॾिजी आया ओ नज़ार अॼु हेॾी वॾी ख़ैरात कहिड़ी ख़ुशी में कई थी चवे थो यार ॻाल्हि ही आहे रोज़ तवाफ़ कंदो आहियां अॼु बि काबे जो तवाफ़ पे कयुमि पर तवाफ़ कंदे कंदे मां लब्बैक पे पढ़ी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक अॻे बि पढ़ंदोसि अॼु बि पढ़म पे पर अॼु पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़े पासे मुंहिंजी ज़ुबान ते लब्बैक जारी आहे ॿिए पासे ओचितो मुंहिंजे पुठीअ मां लब्बैक जो आवाज़ शुरू थी वियो बीह रहियुसि
काबतुल्लाह जे दरवाजे खे चिंबड़ी पियुसि, गिलाफ खे वठी रब जे दरगाह में दुआ घुरम, मौला मुंहिंजी ज़ुबान त लब्बैक चवे थी पई, पर हे पुठीअ मां आवाज़ पियो अचे, कंहिंजो आवाज़ आहे? अलहमहुल्लाहु तआला इलैहि, रब जे ज़ात बाबरकात वटा इल्हाम थियो आहे। ओ नज़ार, इहो जेको तुंहिंजे पुठीअ मां आवाज़ लब्बैक जो ॿुधी रहियो आहे, इहो मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद जो आवाज़ आहे। तूं मुंहिंजे मुहम्मद करीम जो ॾाॾो आहे, मुंहिंजे नबीअ जो नूर तुझे पुठीअ में मौजूद आ। अज तू भी लब्बैक पढ़ी आ त मुझे मुहम्मद अरबी भी लब्बैक पढ़ी आ। हज़रत नज़ार थो चवे त मां अज इन ख़ुशीअ में, अज हे सवे उठ कुठा हन त शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो मुस्तफ़ा जो मां ॾाढो आहियां। महबूब ईंदो तो मुझे पुश्त मझा ईंदो, नबी ईंदो तो मुझे खानदान मझा ईंदो, मुझे महबूब करीम जे आमद जे खुशीअ में मां कयां थो। अड़े जेकॾहिं 100 उठ नबी जे ॼमण खां ई अॻु में हज़रत नज़ार कुहे ऐं जहान खे खाराए ख़ुशी करे त नबी मुझे खानदान मां थो अचे पियो, त अल्लाह जो हबीब उन खे फ़ख्र सां हदीस में बयान करे। ऐं अॼु जेकॾहिं मुस्तफ़ा जे मीलाद जे खुशीअ में हाजी साहब 10 देगियूं लाहे, 5 देगियूं लाहे, उर्स नबी पाक जो करे त मौलवी थो चए शिरक करे छॾी, बिदअत करे छॾी, हराम करे छॾी, नाजायज़ करे छॾी, जाइज़ ई कोन्हे को। मां तो चवां तू कुरान पढ़ो, तू हदीस पढ़ो, तू किताब पढ़ो, मुस्तफ़ा आयो ई कोन्हे को, मुस्तफ़ा जो उर्स अॻे ई थियो पिए। नबी करीम अञा दुनिया ते पेर रखिया ई किरण, पर मुस्तफ़ा जे उर्स जा होका अॻे ई थिया। तू छा थो चवीं त नबी पाक जो उर्स नाजाइज़ आहे? मखदूम मोहम्मद हाशिम कोन सिंध में गुज़रियो आहे छा? अब्दुल गफूर हमायूनी कोन गुज़रियो आहे छा? ॻाल्हाईंदा हलो, मूंखे वर्दी ॾींदा हलो। मुंहिंजा प्यारा दोस्त उहे बुज़ुर्ग हा, अब्दुल गफूर हमायूनी या मौलाना मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह, उहा हस्ती आहे जो मदीने वियो, मुस्तफ़ा जे रोज़े जे आॾो हुजूम आहे, हे बि बीठो आहे, सलाम अर्ज़ कई, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। पढ़ो, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो सलातो सलाम पढ़े थो, ॿिया बि पढ़नि था, रोज़े अतहर मूं आवाज़ थो अचे, वालैकुम अस्सलाम मुहम्मद हाशिम। ओ मोहम्मद हाशिम, तोते बि सलाम हुजे। मोहम्मद हाशिम अकेलो कोन हो, ॿिया बि हा, हज़ारे हा, माण्हू घणा हा। सभु कंहिं चयो त मां मोहम्मद हाशिम, ॿिए चयो त न मां मोहम्मद हाशिम, टे चयो त मां। ईअं इख़्तिलाफ़ थी पियो, सभिनी चयो त वरी दुबारो साईं खां पक था करायूं त कहिड़ो मोहम्मद हाशिम। वरी गॾी चवनि था, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। ॿियो दफ़ो जमल सलातो सलाम पढ़ियो अथनि, वरी रोज़े अतहर मूं आवाज़ आयो आहे, वालैकुम अस्सलाम मोहम्मद हाशिम ठट्टवी। मक़बूल आलिम हा। मुंहिंजा सोना, मां तोखे किताब ॾेखारियां, मुंहिंजे लाइब्रेरी में लिखियो पियो आहे, अॼु खां तक़रीबन पौणा 200 साल अॻु जो किताब आहे। मुंहिंजे किताब कुतुब खाने में मौजूद आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद हो, मखदूम साहब जे उस्ताद खां हिकिड़ी फतवा पुछऊं, कहिड़ी त साईं हिकिड़े वाणे हिंदूअ ठट्टे जे शहर में गुस्ताखी कई आहे सहाबन जी, उनखे कहिड़ी सज़ा ॾियूं? इन हमराह खे हेॾे वठी अचोसि, वेझो मुंहिंजे चिठी वारे खे हिते वेझो आणियोसि। पाण लिखी थी त आव, जे कंहिं ॿिए मोकिलियो थी त उनखे वठी आ। ॿियनि मौलवियुनि जहिड़ो मां न आहियां, मां चवंदो आहियां इधर या उधर। चिठी रखो साईं, चिठी रखो। अबाजी खे वठी अचोसि, वठी अचोसि। सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हे वरी ड्राड़ू हणंदा आहिनि, साईं हेॾो मुफ्ती आयो, चिठी वञी ॾेईसि। हेॾो वॾो मौलवी हिन जो आयो, पर असां छोकिरे देरी कान कई, चिठी वञी ॾेईसि। चिठी ॾियणु सवली आहे, पर निभाइणु ॾुखियो आहे ॾाढो। मां चिठियुनि ते त ख़ुशि थींदो आहियां, चवंदो आहियां त घटि में घटि दर्जन चिठियुनि जो हुजे त 2 कलाक ॿिया बि हलां।
और मुंहिंजा बिछड़ा भाउ अज़ीज़, मां अर्ज़ पे कयो त मखदूम साहब जे उस्ताद खां पुछऊं फतवा। तवज्जो कजो, तवज्जो। कहिड़ी ॻाल्हि पुछऊं त साईं हिकिड़े हिंदूअ असहाबनि जे शान में गुस्ताखी कई आहे, इन खे कहिड़ी सज़ा ॾियूं? मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जे उस्ताद लिखियो त इहो हिंदू आहे, मुस्लमान कोन्हे, तंहिंजे करे शरीयत जो कानून हिंदूअ ते कोन लॻंदो आहे। इन खे वधि में वधि गॾह ते चाढ़े, कारो मुंहुं करे, दांगी घुमाए, पादरनि जी कंडी विझी ठटे जे शहर में घुमायोसि। तंहिंजे करे हिनखे ताज़ीर ॾिबो। जंहिं महिल फतवा लिखी, उस्ताद लिखी तयारु कई, सही कई, ठपो हयईं कि हाणे मोहम्मद हाशिम मुंहिंजो शागिर्द आहे, उन खां बि सही करायो। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह वटि फतवा आई। फतवा पढ़ी चई उस्ताद साईं आ, बेअदबी को नथो कयां, पर मां मोहम्मद हाशिम जी फतवा है यो हिंदू वाजिबुल क़त्ल आ। ताज़ीर न ॾिबो हिनखे, क़त्ल कबस। जेको मुस्तफ़ा जे असहाबनि जी गिला करे, इहो क़त्ल जो हक़दार आहे। मुस्लमाननि जे मुल्क में नबी जे यारनि जी गिला करण वारो, बेअदबी करण वारो दुनिया ते रहण जो हक़दार न आहे। मखदूम साहब जो उस्ताद सां ॻाल्हि कयोसीं, मोहम्मद हाशिम त हीअं थो चवे। चई मोहम्मद हाशिम नौजवान आहे, जज़्बाती आहे, हिनखे कहिड़ी ख़बर। और मुंहिंजा अदा उन किताब वारे लिखियो आहे, पौणा 200 साल अॻु जो किताब आहे। चवे थो मखदूम साहब जे उस्ताद खे रोज़ानो रात जो नबी करीम जो हुज़ूर थींदो, हुज़ूर जी ज़ियारत थींदी ही, सरकार जे कचहरीअ में महफ़िल में हाज़िरी ॾींदो हो। सोमणीअ खां पोइ सभु को सुम्ही पवंदो हो। हे बुज़ुर्ग सलात पढ़ी करे मराक़बो कंदो हो त वञी मदीने निकिरंदो हो। पर जंहिं महिल न इहो चई त मोहम्मद हाशिम ॿार आहे, हिनखे कहिड़ी ख़बर, नौजवान आहे, मुंहिंजी फतवा सही आहे, शागिर्द आहे, ख़ुदा जो शान मथां रात आई आहे, रात जो सलात उस्ताद पढ़ी आहे, सलात पढ़ी मराक़बो कयो आहे, सारी रात गुज़री वई, पर उस्ताद खे ज़ियारत नसीब कान थी। ॾाढो ॾुखारो थियो, ॿियो सॼो ॾिहाड़ो रोईंदो रहियो, ॿी रात आई रोज़ो रहियो, टियों ॾिहाड़ो गुज़री वियो, टीं रात रहंदो रहियो, ता त हफ़्तो गुज़री वियो, ज़ियारत कान थी। आख़िरकार हिकिड़ी रात गिचीअ में गारो विझी मदीने ॾे मुंहुं करे बीही ज़ारो कतार रुनो आहे, या रसूल अल्लाह कहिड़ी मूंखां ख़ता थी आहे, रोज़ ज़ियारत थींदी आहे, अॼु 8 ॾींहं गुज़री विया, ज़ियारत कान थी। 8हें ॾिहाड़े खां पोइ हुनजो भाॻ खुलियो, हबीबन ज़ियारत कराई, पर मुस्तफ़ा ॾमरिया था अचनि, चवनि था ओ फलाणा, इहो कलम मोहम्मद हाशिम जो न आहे, हथ मुंहिंजो हूंदो आहे, कलम मोहम्मद हाशिम जो हूंदो आहे। तंहिंजे करे ॿियनि जी फतवा ग़लति थी सघे थी, मुंहिंजे मोहम्मद हाशिम जी फतवा ग़लति नथी थी सघे। मां इन जे करे त को ॾमरियो आहियां, शागिर्द तुंहिंजो आहे, पढ़ियो तो वटि आहे, पर तो वारी फतवा ग़लति आहे। मां मोहम्मद जी उहा फतवा आहे जेका मोहम्मद हाशिम जी। रब्बानी आलम हा बा हुया या न, इन्हनि आलमनि जहिड़ो को आलम ॾेखार त सही, इन्हनि आलमनि जहिड़ो को आलम पैदा त करे ॾेखारियो। ख़ुदा जो कसम जा बयाज़ पिया हन, किताब पिया हन, फतवाऊं पयूं हन। मखदूम मोहम्मद हाशिम पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त दुनिया जूं लख ईदूं हिकिड़े पासे, ईद मीलादुन नबी हिकिड़े पासे। मखदूम मोहम्मद हाशिम लिखियो आहे पंहिंजे किताब में, जेको सारी ज़िंदगी आज़ान में नबी करीम जो नालो ॿुधी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते चुमंदो रहंदो, चवे थो मां फतवा थो ॾियां, माण्हू अंधो कॾहिं कोन थींदो, हुनजे अखियुनि जी नज़र ज़ाया कान थींदी। ऐं मां इहो बि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, मुस्तफ़ा जी हदीस सही आहे। पाण करीमन फरमाया कुंतु लहू शफ़ीअन व क़ाइदन यौमल क़ियामा, ईअं करण वारे जी क़यामत में शफ़ाअत बि कंदुसि, जन्नत में वठी बि वेंदोसांसि। अदा हे आलम न हा, ॻाल्हाईंदा हलो, ॾाढे त ॻाल्हायो। हे आलम न हुआ, आलम हा, पर रब्बानी आलम हा, जय्यद आलम हा, मुहक़्क़िक़ आलम हा। असांजा मुर्शिद करीम हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे फैज़ जो समुंड हो, दरिया हो, मुजादा सोई वारा उन मां फैज़ वठी विया, भरचूंडी वारा उन मां फैज़ वठी विया, करे गवर वारा ख़लीफ़ा उन मां फैज़ वठी विया, मिठी वारा ख़लीफ़ा उन मां फैज़ वठी विया, झंडे वारा बुज़ुर्ग उन मां फैज़ वठी विया। जंहिंजे ख़लीफ़नि जूं दरगाहूं ठहियूं पयूं आहिनि। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह क़ादरी सिलसिले जो जहिड़ो दरिया सिंध में वहायो तहिड़ो कंहिं कोन वहायो। उन जे मलफूज़ा शरीफ़ में लिखियल आहे
त 12 रबीउल अव्वल शरीफ थींदी ही हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हावेली शरीफ में अंदर वञी पंहिंजे अहल बैतन खे बचड़न खे कढी ॿिए घर मोकिलींदा हा ऐं हावेली में नबी करीम जो उर्स कंदा हा ऐं ॿाहिरि ॾेढीअ ते गेंडी ऐं करो पाण हथ में खणी बीहंदा हा। जमात ईंदी ही अबा तव्हांजा हथ मां थो धोआरियां साईं तूं सैयद आं आले नबी आं मुर्शिद आं चवंदा हा हाओ सभु कुझु आहियां पर अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा जो उर्स आहे तव्हां मुंहिंजे नबी जा महिमान आहियो। मां मोहम्मद राशिद जी दिल थी चवे त नबीअ जे महिमाननि जा हथ मां धोराया। इहे सभु गुमराह ॻाल्हाईंदा हलो अदा इहे राह खां भुलल हा इहे बिदअती हा इहे बरेलवी हा न को बरेलवी हा न को बिदअती हा खुदा जो कसम आहे अहले सुन्नत वल जमात जा पेशवा हा अॻवान हा क़ुरान जा माहिर हा हदीस जा माहिर हा तन खे ख़बर ही त खुदा जे महबूब सां इश्क कीअं रखबो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ तूं हिकिड़े पासे कलमो थो भरे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वरी नबी मूं ऐब थो कने त नबी खे ग़ैब जी ख़बर हुजे त ज़हर छो खाए हा हे मुसलमान सुना तूं मुसलमान थी करे इहा ॻाल्हि न शान जूं ॻाल्हियूं खुटियूं आहिनि छा हबीब जा फज़ाइल खोटा आहिनि छा जो इहा ॻाल्हि तोखां कंहिं पुछी आहे छा त नबी खे ग़ैब जी ख़बर कान आई भई ज़हर जी खाधई बूटी बकरीअ माई रधी यहूदियाणीअ ख़ैबर में पोइ नबी पाक जे आॾो रखे नबी खाई वियो ख़बर हुजे असां ग़ैब त कीअं खाए सलाह त पढ़ तोखे नबी पाक जी सची हदीस ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। बाबा थका त न आहियो न हिकिड़ो माण्हू क़ुरान थो पढ़े चवे थो ला तक़रबुस सलात नमाज़ जे वेझाई न वञो पोइ पत कंदुसि आहे त क़ुरान ला तक़रबुस सलात नमाज़ जे वेझाई न वञो क़ुरान थो झले अण पढ़ियो चवंदो यार अलाए थी सघे थो ऐं ख़ुशि थींदो शुक्र थो भला जान त छुटी। अॼुकल्ह निमाज़ असांखे जहिड़ो ॾम था चढ़नि पिया मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे फिस्सलात कुर्रतुल ऐनई मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। हुजूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिंमहिल बानोर वुज़ूअ जे लाइ हथ धोईंदो आहे रब मलाइकनि खे फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने वुज़ूअ जे लाइ हथ धोता आहिनि इन वुज़ूअ जे बरकत जे करे हथनि जा गुनाह धोई छॾियोसि। मुंहुं धोअंदो आहे रब चवंदो आहे चपनि जा गुनाह अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह ज़ुबान जा गुनाह वुज़ूअ जे सदके धोई छॾियोसि। ॿाहूं धोअंदो आहे रब चवंदो आहे हिन जा हथनि वारा गुनाह धोई छॾियो माफ़ करे छॾियो। मथे जी मख कंदो आहे रब ताला चवंदो आहे बुछड़नि बुछड़नि ख़्यालनि वारा ख़्वा गुनाह माफ़ कयोसि। जंहिंमहिल पेर धोअंदो आहे तंहिंमहिल रब चवंदो आहे हिन जा पेरनि जा गुनाह माफ़ कयो। जंहिंमहिल बानो निमाज़ शुरू कंदो आहे मलाक चवंदा या अल्लाह वुज़ूअ जे सदके जिस्म जा गुनाह वया हथनि जा वया पेरनि जा वया वात जा वया नक जा वया कननि जा वया ॼघुनि जा वया ॿाहुनि जा वया मथे जा वया ज़बान जा वया जेतिरा बि गुनाह वुज़ूअ जे एवज़ सभु माफ़ कया थी। हाणे त तुंहिंजो बानो निमाज़ थो पढ़े छा थो ॾींसि रब चवंदो आहे वुज़ूअ जे सदके गुनाह माफ़ कयामांसि निमाज़ जे एवज़ में जन्नत जो दर खोले ॾियोसि। सुभान अल्लाह जंहिं न मुसलमान खे निमाज़ सां मोहब्बत आहे उन जी क़बर बि कुशादी आहे। हुज़ूर से फरमाइनि था नमाज़ी जॾहिं क़बर में वेंदो नमाज़ी क़बर में वेंदो त मलाक चवंदसि मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे वमन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो आहे वमा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। नबी साईं फरमाइनि था उनखे निमाज़ सां मोहब्बत हूंदी आहे। मलाक चवंदा रब कहिड़ो नबी कहिड़ो दीन कहिड़ो ही चवंदो दऊनी अन उसल्ली ओ अदा थोरो छॾियो त मां निमाज़ पढ़ी वठां पोइ थो ॿुधायां। मलाक रब खे अर्ज़ु कंदा मौला अजीब बानो आहे असां पुछूं था रब कहिड़ो थी नबी कहिड़ो थी दीन कहिड़ो थी ही थो चवे छॾियो त निमाज़ पढ़ा हाणे तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे। रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो मलाइको जेको क़बर में भी मां रब जी इबादत निमाज़ याद करे तो तंहिंसां पुछाणो माफ़ अल्लाह जी ज़ात बाबरकात और निमाज़ जे सदके उनखे माफ़ थो करे छॾे। फैज़ आहे या नाहे अदा बरकत आहे या नाहे कहिड़ियूं सोहणियूं मस्जिदूं ठहियूं पियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह।
पानी जा इंतजाम, अंदर कालीन बिस्तरा विछाया, लुखूं विछायूं पयूं हन, हर तरह जो इंतजाम आ, लाउड लगा पिया आहिनि, पखा लगा पिया आहिनि, खूबसूरत लगी पई आहे। ऐं रब जो सॾु पियो थिए, हय्या अलल सलात हय्या अलल फलाह, अचो निमाज़ ते, अचो छोटकारे ते। ऐं तूं दुकान तां चुरी कोन थो, ओताक तां उथी कोन थो, बिस्तरे तां उथी कोन थो, घर में सुतो पिया। यादि रखजां, मर्द ख़बर पए, अख बूट त ख़बर पवंदई। नमाज ते अच त इंशाअल्लाह ताला अल्लाह बि राज़ी त अल्लाह जो रसूल बि राज़ी। ख़ुदा शल तव्हां असांखे नमाज़ी बणाए, चओ आमीन। ज़ोर सां चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। नमाज़ी बणिजी पो, नमाज़ी अहिड़ा नमाज़ी बणिजो जो मुंहिंजा प्यारा दोस्त जीअं चओ भिटाई सां चओ त कबर ताईं कंदी वई अबाणा अबाणा, मरण जे घड़ी बि तोखे नमाज़ यादि हुजई। ऐं मुस्लमान जी ज़ीनत आहे नमाज़, मुस्लमान जी निशानी आहे नमाज़। सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े सभ खां अव्वल पुछाणो नमाज़ जो थींदो। छाजो पुछाणो थींदो अदा? ऐं हुज़ूर ईअं बि फरमायो आहे त मुंहिंजे उम्मत खे अल्लाह ॿ नेमतूं नसीब कयूं हन, पहिरीं उहे खसबुनि वरी उहे पहिरीं। असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहा कहिड़ी नेमत आहे जेका उम्मत खे मिली आहे ऐं वरी खसजी वेंदनि, उहा कहिड़ी आहे? सरकार फरमाइनि था, पहिरीं नेमत आहे मुंहिंजे उम्मत जो हया, ॿी मुंहिंजे उम्मत जे लाइ नेमत आहे नमाज़। पहिरीं उम्मत मां हया वेंदो, ॿिए नंबर में उम्मत मां नमाज़ हली वेंदी। वाकई ॾिसजे थो त ॻोठनि जा ॻोठ ग़ैराबाद लॻा पिया आहिनि, मस्जिदूं ठहियूं पयूं आहिनि, हर शइ मौजूद आहे, पर मुस्लमाननि जे ॻोठ में आज़ान कान थी अचे, नमाज़ कान था पढ़नि पिया। हेॾे वॾे ॻोठ में जेकॾहिं आज़ान थी अचे, जाते 500 घर आहिनि, उते 5 नमाज़ी बि कोन था मिलनि। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, अज़ीज़ हयाती ख्वाब आहे, आख़िर हलणो आहे, मरणो आहे, रब जी दरगाह में हाज़िरी ॾियणी आहे। मूंखे सच ॿुधाइजां त हिन दुनिया मां जॾहिं वेंदासीं, हिन जहान खे छॾे वेंदासीं ऐं क़ब्र जे अंदरि वेंदासीं त माल मिल्कियत हिते हूंदा या खयूं हलंदासीं? मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम, खण खण वाई वात में मंज़ल कन मुक़ाम, लुत्फ़ साण लतीफ़ चवे लटाब कन लीलाम। हाणे मोट मुहम्मद जाम जो उम्मत तुंहिंजे आसरे। न को अबो साण हूंदो, न का अमड़ साण हूंदी, न को भाउ साण हूंदो, न को अज़ीज़ साण हूंदा। प्यारा पुट बि मुंहिंजा दा मुक़ाम ताईं मस हलंदा, मण मिटीअ जा वारे वापसि ईंदा, 10 मिंट क़ब्र जे मथां कोन वेहंदा। घर वारी मुक़ाम ताईं त कान हलंदी, पर घर खां बि ॿाहिरि कान निकिरंदी। इहे बगुला, इहे मालातूं, इहे कारूं, इहे ज़मींदारियूं, इहे नवाबियूं, इहे इल्म, इहे कुतुब खाना, इहे खज़ाना, इहे दौलतूं सभु इन जाइ ते छॾे अकेलो वाहिदुल क़हार जी दरबार में हलंदासीं। शाह साहब फरमाइनि था, बर बंजूअ वेही कहिड़ियूं कंदे ॻाल्हिड़ियूं, ॼाणी मानी मोटिया वर वनी ॾेई, पो कल कान पेई त ॾाज ॾिनऊंसि कहिड़ो। कारे कलर में सुम्हारे मोटी वेंदा, पोइ बंदो ॼाणे त बंदे जो रब ॼाणे। आख़िर इन सफ़र जे लाइ कुझु तयारी मिठड़ा कर। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह शे तो असांखे नमाज़ी बणाए, हर मुस्लमान जे बच्चन खे ख़ुदा दीनदार बणाए। अर्ज़ पे कयुमि, ॻाल्हि पे कयुमि, अध में वरी पोइते हलियो वियुसि, मोटी अचां नबी करीम जी ज़ात बाबरकात लाइ गोश्त जी ॻाल्हि पे कयुमि त यहूदियाणीअ गोश्त खारायो, ही था चवनि त ख़बर कान हुई, असल में सही हदीस पढ़नि ई कोन था। ला तक़रबु सलात, नमाज़ जे वेझाई न। अड़े ख़ुदा हिदायत करई, थोरो अॻिते त हल। अल्लाह ताला फरमाए थो, व अंतुम सुकारा, नशे जी हालत हुजेव त पोइ निमाज़ जे वेझा न वञिजो, नशो अथव हराम। इहो हराम कमु न कजो जेको तव्हांखे निमाज़ खां बि गाफ़िल कंदव। अव्हांखे निमाज़ जी ख़बर ई कान पवंदी, नशे जी हालत में निमाज़ जे वेझा न वञो। हाणे त ॻाल्हि सवली आहे न साईं, पर जो रुॻो माण्हू बीही रहे त ला तक़रबु सलात, निमाज़ जे वेझा ई न वञो, आहे त क़ुरान पर अधूरी माना ठहंदी कान, ईअं न साईं। त हीअ हदीस जेका आम माण्हू खे ॿुधाईंदा आहिनि त नबी पाक खे ज़हर ॾिनो वियो ऐं हुज़ूर खाई छॾियो, ग़ैब जी ख़बर कान हस तरी त खाधई न, हुजे सा त छो खाए हा। हाणे इहा सची सही हदीस मां तोखे ॿुधायां ऐं मां जवाबदार आहियां, ज़िमेदारी मुंहिंजी आहे। हिकिड़ो अखर बि घटि वधि थिए त जेका चोर जी सज़ा सां मुंहिंजी सज़ा।
पर जे मुकम्मिल जेका हदीस मां बयान थो कयां इहा तोखे ॾेखारियां त मां ॾंड न वठंदोसां, पैसा कोन वठंदोसां, मां रुगो मिंथ कंदोसां त महिरबानी करे पुराणो मज़हब छॾे नओं कलमो भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। अॼु ताईं बेईमान वारे मज़हब ते हुई इहो छॾे नओं मुस्लमान थी, जेके नबी मां आइब था कढनि पिया। ॻाल्हि असुल ही आहे त सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो ख़ैबर में विया, मदीने पाक में रियासत कायम करण खां पोइ ख़ैबर ने नबी पाक जॾहिं चढ़ाई कई त ख़ैबर में यहूदी रहंदा हुआ। ख़ैबर जो सॼो इलाइक़ो हुयो यहूदनि जो, ऐं यहूदी वॾा शरारती हुआ, पर पढ़िया लिखिया बि हुआ, जाहिल बि कोन हुआ, इल्म वारा हुआ। तौरेत जा ॼाणू, इंजील जा ॼाणू, ज़बूर जा ॼाणू, आसमानी सहीफ़नि ऐं किताबनि जा ॼाणू हुआ। त उन्हनि यहूदनि पाण में सलाह कई त इहो जेको मुहम्मद चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे मुल्क ते काह करे आयो आहे, ख़बर नाहे नबी आहे अलाए न। हाणे इनखे आज़मायूं, छो तौरेत में लिखियल आहे, इंजील में लिखियल आहे, ज़बूर में लिखियल आहे, सुहफ़ इब्राहीम में लिखियल आहे त जेको नबी हूंदो आहे उनखे ज़हर असर कोन कंदो आहे, ऐं जेको गैर नबी हूंदो आहे उनखे ज़हर ख़तम करे छॾींदो आहे। हाणे ॿी त असां वटि कसवटी कान्हे का, अचे थो दावत कयोसि बकरीअ खे भुञो ऐं सॼी ज़हर सां भुञी अॻियां रखोसि, जेकॾहिं खाई वियो ऐं बची वियो त सचो नबी आहे, जेकॾहिं खाई वियो ऐं मरी पियो त पोइ नबी कोन्हे, छो त नबीअ खां सवा ॿिए खे ज़हर मारींदो आहे, पर नबीअ खे ज़हर कुझु कोन कंदो आहे। हिननि इन इरादो करे उहा बकरी भुञी ज़हर सां तयारु करे हुज़ूर जाॾो रखी अची। हाणे हुननि जो इम्तिहान आहे त नबी ज़हर खाईंदो आहे त बि कोन मरंदो आहे, गैर नबी खाईंदो आहे त मरी पवंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि, हाणे हेॾो नबी पाक जे आॾो जीअं जो आयो गोश्त रखियऊं त कुर्बान मदीने वारे साईं था। पाण फरमाइनि था मूंखे रब करीम जो कसम आहे, जीअं जो गोश्त मुंहिंजे आॾो रखियऊं अञा मूं हथ ई कोन वधायो आहे, तो गोश्त जूं बूटियूं बकरी भुगल मूंसां ॻाल्हाए पई या रसूल अल्लाह, मुंह में हथ न विझजांइ, छाजे करे जो मुंह में कातुल ज़हर पियल आहे। हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था बकरी मूंखे ॿुधायो त मुंह में ज़हर आहे, पर मूं वरी बकरी खे चयो त मां तोखे खावां थो, मां मुहम्मद खे कुझु कोन थींदो।